ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। स्विट्जरलैंड ऐं आयरलैंड यूनिवर्सिटीज़ में भी शागिर्दनि जो फ़लस्तीन जे हक़ में एहतिजाज जारी आहे। अमरीकी यूनिवर्सिटीज़ खां पोइ स्विट्जरलैंड ऐं आयरलैंड यूनिवर्सिटीज़ में भी शागिर्दनि ग़ज़ा में इसराइली ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया। स्विट्जरलैंड ऐं ट्रिनिटी कॉलेज डबलिन में भी लोज़ान यूनिवर्सिटी जा शागिर्द क्लासिस मुअतल करे एहतिजाजी मुज़ाहिरा करे रहिया आहिनि। ट्रिनिटी कॉलेज डबलिन में शागिर्दनि कैंप लॻाए एहतिजाज कयो, जॾहिं त आयरलैंड में बुक ऑफ क्लेल्स जी नुमाइश खे बि बंदि कयो वियो आहे। इहा शागिर्दनि जी यूनियन इंकशाफ़ कयो त यूनिवर्सिटी ताज़ो मुज़ाहिरीन में थियल नुक़साननि ते शागिर्दनि ते €2,14,000 ॾंढ लागू कयो आहे। मुज़ाहिरीन ट्रिनिटी कॉलेज डबलिन खां इसराइल सां तालीमी भाईवारी ख़त्म करण ऐं इसराइल सां वाॻियल कैंपुनि में सीड़पकारी बंदि करण जो बि मुतालबो कयो हो। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अमरीकी यूनिवर्सिटीज़ खां पोइ स्विट्जरलैंड ऐं आयरलैंड यूनिवर्सिटीज़ में बि शागिर्दनि ग़ज़ा में इसराइली ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया आहिनि। स्विट्जरलैंड में ट्रिनिटी कॉलेज डबलिन में लोज़ान यूनिवर्सिटी जा शागिर्द क्लासिस मुअतल करे एहतिजाजी मुज़ाहिरा करे रहिया आहिनि।